मेहर में बलोचिस्तान खां आयल बोर जे पाणी फरीदाबाद जे ॻोठ अल्हा ॾिनो तीवणो। मथीं अख कढ़ाई में वली मोहम्मद रिंद अली बख्श तीवणो पाणी जे घेरे में बुॾण जो ख़तरो ॻोठाणनि जी मदद करण लाइ पीपी एमपी अब्दुल अज़ीज़ जोड़ेजो जी हिदायतुनि ते फरीदाबाद जे पीपी अॻवान तरफ़ां चेयरमैन जे उम्मीदवार ज़ुल्फ़कार अब्बासी, ज़िले काउंसिल उम्मीदवार वॾेरो सलीम खान ॾेरो, वाइस चेयरमैन सिकंदर ॾेरो, पाछे ॿोर मुतासिर ॻोठनि में पहुची ॻोठाणनि सां गॾिजी ॻोठ अल्हा ॾिनो तीवणो में ख़ासकेली बिरादरी जे रईस मुश्ताक ख़ासकेली, आशिक़ ख़ासकेली, मज़हर ख़ासकेली ॿियनि सां गॾु पाणी हेठि आयल घरनि जो मुआइनो कयो और ॻोठ मथे अख कढ़ाई खे ओभर तरफ़ रंग बंद ॾियण लाइ बलारस ट्रैक्टर ऐं खाधे वारी मशीन ॻोठ वारनि हवाले कई वई, जंहिंमें ॻोठ मथे अख कढ़ाई जो रंग बंद जो कमु हलंदड़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।